नाज़रीन मसूबोड़ी का ख़बर शामिल कयूं था कलब लगारी जी ही ख़बर मसूबोड़ी केरिया हाउस ते लाइव स्टॉक खाते सिंध पारां भागन में रोड्स क्रास बोवराइण वारी तकरीब थी गुज़री। तकरीब जा मेहमान ख़ास पी अगवान ऐं ह्यूमन राइट्स विजिलेंस कमेटी सिंध जो मेंबर नज़ीर अहमद किरियो, डिप्टी डायरेक्टर सैयद साबिर शाह, DSP छलकी दाऊदुर रहमान, सब इंस्पेक्टर रेंजर्स नज़ीर हुसैन हुआ। उन मौके ते लॻभॻि 500 खां मथे माल जे भागन में माल जो चारो विरायो वियो। उन मौके ते PP अगवान नज़ीर अहमद किरियो चयो त मिनिस्टर लाइव स्टॉक बारी प्रताप जो हिदायतनि ते माल जे भागन में चारो विराइण वारी तकलीफ़ कोठाई हुई आहे। हिन चयो हिते कंहिं में लॻभॻि 1000 भागनि खे माल जो चारो ॾिनो वेंदो। उन मौके ते डिप्टी डायरेक्टर लाइव स्टॉक सैयद साबिर शाह मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो सिंध में लाइव स्टॉक खातो करंगेजी अदी जी हैसियत रखे थो। हिन वधीक चयो लाइव स्टॉक खाते सिंध मिनिस्टर मतलब बारी प्रताप जी तरफ़ां खाधो खुराक ॾिनी पई वञे। हिन कंहिं खां पोइ टणोजाम में पिणु कंहिं भई वेंदी। हिन चयो त हिते राशन पहुचाइण विराइण कम टेम्पो हलाइण में नज़ीर अहमद किरो साहब जो ताउन निहायत ई साराह जोॻो आहे। जिन तकरीब में जाम फरीद लाखो, शेर अली ख्वाजा, डॉक्टर अमजद डायरी, दिलावर किरियो, राशिद किरियो, जावेद उन्नर, रिज़वान नूंदाणी, डॉक्टर रियाज़ अबड़ो, डॉक्टर गोर्धन, डॉक्टर ज़ई सुमरो ऐं ॿियनि सवें माण्हुनि शिरकत कई।